ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 75 अध्याय जे बे बाग में ॾिठो त श्री सुखदेव जी ॿुधाइनि था त राजा युधिष्ठिर जो यज्ञ श्री श्याम सुंदर जी ही कृपा सां संपूर्ण थियो हो। ऐं जंहिं वक़्तु सभा में राजा युधिष्ठिर वेठे नाच ॾिठो, तंहिं वक़्तु राजा दुर्योधन बि उते सभा में अचे थो। लेकिन पानी वारी जॻह सुकल ॾिसण में थे आई ऐं सुकल जॻह पुसियल हुई। तंहिं करे राजा दुर्योधन पाणीअ में हलियो वियो, जंहिं करे भीमसेन संदसि मथां खिलण लॻो। जंहिं करे राजा दुर्योधन खे ॾाढो बुरो लॻो ऐं हुन जे चकर में सॼी महाभारत जी लड़ाई थी, जेका पिणु भॻवान जी ही मर्ज़ीअ मूजिबि हुई। ॿिए पासे राजा शाल महादेव जी जो तप करे उन खां हिकु तमामु उम्दो विमान वठनि था, जेको खण बंगर में जिते चाहे उते पुॼाए सघियो थे ऐं को बि हथियार उन खे नथे लॻी सघियो। जंहिं खां पोइ राजा शाल अची द्वारिकापुरीअ ते हमिलो कयो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 76 जो ॿियो बाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त जॾहिं राजा उग्रसेन खे हमले जी ख़बर पई, तॾहिं श्याम सुंदर ऐं बलराम जी जे न हुअण करे राजा उग्रसेन प्रद्युम्न ऐं श्याम ॿिन्ही भाइरनि खे घुराए हुकुम ॾिनो त श्याम सुंदर ऐं बलराम जे न हुअण करे राजा शाल असांखे दुख ॾियण आयो आहे। तंहिं करे तव्हीं ॿई ॿाहिरि मुंहिंजी सारी फ़ौज वठी वञी उन सां विरो। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी जॾहिं प्रद्युम्न द्वारिका वासियुनि खे धीरज ॾेई पाण सां श्याम, सातकी, कृतवर्मा ऐं ॿिया शूरवीर ऐं घणी ई फ़ौज वठी शहर खां ॿाहिरि विरण वास्ते आयो, तॾहिं राजा शाल प्रद्युम्न जीअ खे ॾिसी माया जा अहिड़ा त बाण उछलाया जो चौधारी ऊंधा थी वही। उन वक़्तु प्रद्युम्न जी पंहिंजो दंत नाले शस्त्र जीअं ई छॾियो, तीअं अहिड़ो सोजरो थी पियो जो जीअं सूरज जे निकिरण सां ऊंधा भॼी वञे थी। जॾहिं राजा शाल जो रथ प्रद्युम्न जे साम्हूं आयो, तॾहिं प्रद्युम्न हिकिड़े बाण सां रथ जी धजा भञी छॾी ऐं ॿिए बाण सां रथ हकलींदड़ खे मारियो ऐं टे बाण सां रथ जे घोड़नि खे मारे ज़मीन ते किरायो। राजा शाल जे केतिरनि मददगार शूरवीरनि खे पंहिंजनि बाणनि सां घायल करे विधो। ख़ुदि राजा शाल अहिड़ी बहादुरी प्रद्युम्न जी ॾिसी डिॼी वियो ऐं पाण में साम्हूं विरण जी हिमत न रखे हिन तरह जादू करण लॻो जो कॾहिं वॾो रूप धारे साम्हूं आयो थे त कॾहिं नंढे रूप ठाहिण सां आकाश मां पथर वसाया थे। हिकिड़े पासे राजा शाल पंहिंजे युद्ध सां यदुवंशियुनि खे दुख ॾेई रहियो हो, त ॿिए पासे देवमान नाले उन जो वज़ीर प्रद्युम्न ते बाण हलाइण शुरू कया। उन वक़्तु कामरूप बि खूब युद्ध करे पंहिंजे बाणनि सां उन जा बाण वॾे हिकिड़ो बाण अहिड़ो छॾियो जंहिं देवमान खे बेहोश करे विधो।
जॾहिं थोरी देरि खां पोइ देवमान होश में आयो तॾहिं उन कांवर में भरिजी हिकिड़ी गदा अहिड़ी ज़ोर सां प्रद्युमन जे सर ते हईं जो हू मूर्छा थी रथ में किरी पियो। हिन खे बेहोश थींदो ॾिसी देवमान पुकारे चयो त मूं प्रद्युमन खे मारे विधो, मूं प्रद्युमन खे मारे विधो। इहा ॻाल्हि ॿुधी यदुवंशी डिॼी विया ऐं दारक सारथीअ जे पुटु धर्मपत रथवान कृष्ण कुमार खे बेहोश ॾिठो तॾहिं रथ खे लड़ाईअ जे मैदान मां हकले वञी बीहारियो। थोरी देरि खां पोइ प्रद्युमन जी होशियारु थियो। हिन पंहिंजो रथ लड़ाईअ जे मैदान खां ॿाहिरि ॾिसी तमामु कावड़जी रथवान खे चयो त तो तमामु बुरो कमु कयो आहे जो मूंखे रणभूमीअ मां ॿाहिरि परे कढी आयो आहीं। ए धर्मपत, तो मूंखे अॻे कॾहिं लड़ाईअ खां भॼंदो ॾिठो आहे छा जो अॼु रणभूम मां भॼी मुंहिंजे मथे ते कलंक लॻायई। हाणे मां श्री श्याम सुंदर ऐं बलराम जीअ खे पंहिंजो मोह कहिड़ी तरह ॾेखारींदसि ऐं माण्हू मूं ते खिलंदा। ॿाहिरि मूंखे नामर्द चवंदा ऐं रुक्मणी माता मुंहिंजे पैदा थियण जो दुख पाए सभु भाॼायूं मूं ते चिथरूं हणंदियूं। तो इहो कमु करे पंहिंजे पीउ जो नालो त घटायो पर सारे जग में मुंहिंजी बि निंदा करायई। प्यारा भक्तों, धर्मपत इहा ॻाल्हि प्रद्युमन जीअ जी ॿुधी रथ तां लही हथ जोड़े वेनती कई त हे दीन दयाल, तव्हां खां को बि हाल राजनीतीअ जो लिकल कोन्हे। मुंहिंजे गुरुअ ईअं ॿुधायो आहे त जॾहिं युद्ध कंदड़ विरण वक़्तु बेहोश थी वञे तॾहिं उन जे रथवान खे घुरिजे त रथ लड़ाईअ जे मैदान मां यकदमि कढे ऐं तमामु परे वञी बीहारे। पर जे हकलींदड़ फटिजी पवे त युद्ध कंदड़ खे उन जी रखिया करणु वाजिबु आहे। तंहिं करे जॾहिं तव्हां तरार लॻण सां बेहोश थी विया तॾहिं मूं तव्हांजो रथ लड़ाईअ जे मैदान मां कढी परे करे बीहारियो आहे। हे महाप्रभु, रथ हकलण वक़्तु मुंहिंजो रथ पोइ ते रहिजी वञे हा, रसी या फीतो उन जो भॼी पवे हा, या रथ पूरो छाल न खाए हा त मां कसूरमंद लेखजां। पर बेगुनाह शेवक ते गुस्सो करणु न घुरिजे। हींअर थोरी देरि आराम करे चुका, हाणे हली बेशक लड़ाई करियो। इहा ॻाल्हि ॿुधी प्रद्युमन चयो त हे धर्मपत, तो त पंहिंजे गुरुअ जे हुकुम मूजिबि इहो कमु कयो पर उन में मुंहिंजी त घटिताई थी। तंहिं करे तूं कसम खण त इहो हाल मां कंहिंखे न ॿुधाईंदसि। जॾहिं धर्मपत कसम खणी प्रद्युमन जीअ जो सोच छॾायो तॾहिं उन हथ मुंहुं धोई धनुष्य बाण खणियो ऐं रथ खे रणभूम ॾे हकलण जी आज्ञा ॾिनी ऐं श्री कृष्ण जो ध्यानु कयो जीअं हू खेसि कामयाबु करे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 76 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।